Welcome to Time News Studios. You are watching 11 AM Bulletin. पीपी सेनेटर सलीम आंडीवाला ते किडनी हिल पार्क रेफरेंस में फर्द जुर्म लागू। इस्लामाबाद जी एहतसाब अदालत एजाज हारून, अब्दुल गनी मजीद, तारिक महमूद ऐं अब्दुल कादर शहवानी ते भी फर्द जुर्म लागू करे छॾियो। जवाबदारनि तरफ़ां ॾोह मञण खां इनकार। अदालत ईंदड़ ॿुधणी ते शाहिदनि खे तलब करे वरितो। सलीम आंडीवाला जो चवणु आहे त एहतसाब अदालत जा चक्कर लॻाए नेठ फर्द जुर्म लागू थी वियो। जावेद इक़बाल खे ॿीहर नैब चेयरमैन बणायो वञे त इहा मुल्क लाइ वॾी तबाही हूंदी। सेनेट चेयरमैन बि दबाव में अची चए थो त नैब चेयरमैन जी तलबी खे छॾे ॾियो। सिंध में गैस जो बहरान शिद्दत इख्तियार करे वियो। सनतुनि खे गैस फरहामी बंदि। सुई सदरन गैस कंपनी मूजिब नॉन एक्सपोर्ट सनतुनि खे गैस की फरहामी अञातल मुद्दे ताईं बंदि रहंदी। जनरल इंडस्ट्रीज़ खे बि 50% गैस फरहामी बंदि रहंदी। कराची जे इलाइक़े डिफेंस में 20 इंच गैस पाइपलाइन जो मुरम्मती कम जारी। डिफेंस ऐं क्लिफ्टन में गैस की फरहामी मुतासिर। कराची में सीनियर वकील खे ॾाढे ज़ख़्मी करण वारे केस में कुत्ते जे मालिक जी उबूरी ज़मानत में 25 जून ताईं वाद। मक़ामी अदालत तरफ़ां कुत्ते जे मालिक हमायूं अली खे ईंदड़ ॿुधणी ते पेश थियण जी हिदायत। दरख़्वास्त गुज़ार जे वकील तरफ़ां कुत्ते जे मालिक जो नालो ECL में शामिल करण जी सदा। डिफेंस में पालतू कुत्तनि सीनियर वकील मिर्ज़ा अख्तर खे ॾाढे ज़ख़्मी कयो हो। खैरपुर जे इलाइक़े पीरगोट में राशिदिया मदरसे मां खिपरो वासी ख़ुताबीअ जो फाव ॾिनल लाश। मदरसे जे हुजरे मां नींगर मोहम्मद याकूब दर्स जो लाश मिलियो। पुलिस वाक़े जी जांच शुरू करे छॾी। अस्सलामुअलैकुम। टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां हमीर शेख। हेडलाइंस सां ॾिठूं तफ़सीली ख़बरूं हिन ब्रेक।